जय झूलेलाल दोस्तों, दिल जी गहराइनि सां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। तव्हांजा थोराइता आहियूं जो असांजे प्रोग्राम खिली खून वधाए खे तव्हां एतिरो प्यार ॾिनो ऐं हिनखे एॾो पसंदि कयो आहे। ऐं ही प्रोग्राम शेयर करे तव्हां पंहिंजो त खून वधायो ई, पर पंहिंजे मिट माइटनि जो बि खून वधायो। छा थियो? छा थियो? वो पासे वारो लालवानी आहे न, वो अॼु ब्लड डोनेट करे आयो अथव। अरे हा, ख़बर आहे मूंखे, फोन कयो हुई हुन मूंखे। हा त पोइ तव्हां त चवंदा आहियो कि उनजी ज़ाल खोड़ खून पीअंदी अथसि उनजो, पोइ ब्लड डोनेट किथां कई हुन? अरे खून त हूअ अॼु बि पीअंदी अथसि, पर हू हाणे असांजो प्रोग्राम ॾिसी करे खून वधाईंदो आहे पंहिंजो। अरे हा, ये त ॻाल्हि बिल्कुलु सही चयव तव्हां। जी हा दोस्तों, रेडियो सिंधी ऐं होजमालो पेश करे रहिया आहिनि खिली खून वधाए। हर विस्पत रात जो ठीक 9 बजे इहो प्रोग्राम तव्हां ॾिसी सघंदा आहियो रेडियो सिंधी जे फेसबुक पेज ते ऐं रेडियो सिंधी ऐं होजमालो जे यूट्यूब चैनल ते भी। त जेॾीमहिल घरवारी सताए, खिली खून वधाए। हिते आहे खिलण जी गारंटी, छो त मस्ती ऐं मौज आहे उते जिते आहे होजमालो। कर डांस रोमांस रोई रत न सुकाए छतई बाईसर गुम खिली खून वधाए। कर डांस रोमांस रोई रत न सुकाए छतई बाईसर गुम खिली खून वधाए। कर डांस रोमांस रोई रत न सुकाए छतई बाईसर गुम खिली खून वधाए। कर डांस रोमांस रोई रत न सुकाए छतई बाईसर गुम खिली